प्रोग्राम टाइमलाइन से गॾु आहियां असद मुमताज़ रानी। आईनी मसूदे बाबति अहम अॻुभराई थी आहे ऐं पार्लियामेंट जी कमेटी गॾियल तौर ते उन जी मंज़ूरी ॾिनी आहे। उन खां पोइ वफ़ाक़ी काबीना जो इजलास तलब कयो वियो आहे। जेको प्रोग्राम जे हिन हिसे में असां इन ते ॻाल्हाईंदासीं त हिन आईनी जेका तरमीम थिए पई उन जे मसूदे में कहिड़ियूं कहिड़ियूं तब्दीलियूं कयूं वियूं आहिनि ऐं मौलाना फज़लुर रहमान जी हाकारी मोट खां पोइ छा PTI भी इन आईनी मसूदे जी हिमायत कंदी या PTI खे अञा ताईं रिजर्वेशन्स आहिनि, छा उन बाबति का अहम ख़बर अची सघे थी पई या अहम अॻुभराई थी सघे थी पई। हिन ते बि ॻाल्हाइबो। हिन ते बि ॻाल्हाइबो त सिंधु दरिया ते इम्कानी तौर ते हुन मां 6 कैनाल कढणु ऐं इरसा खे ख़तमु करण ख़िलाफ़ सिंध में अॼु खां मूवमेंट जो आगाज़ कयो वियो आहे। GDA इन मूवमेंट खे लीड पई करे ऐं SUP जेका GDA जी अहम पार्टी आहे उन अॼु कराची खां ठटे ताईं मार्च कयो आहे ऐं सुभाणे इहो मार्च ठटे खां बदीन पहुचंदो। हिन ते बि ॻाल्हाईंदासीं त बुनियादी तौर ते हीउ जेको मामिलो आहे सिंधु दरिया में 6 कैनाल वारो उहो बुनियादी आहे छा, पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत जो इन बाबति कहिड़ो मौक़िफ़ आहे, इन ते बि ॻाल्हाइबो। पहिरियां ॻाल्हायूं पिया आईनी तरमीम जे हवाले सां। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे ज़ुल्फ़कार गुरामानी, पाण सीनियर सहाफ़ी आहिनि, तजनिगार आहिनि, टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जा इस्लामाबाद जा ब्यूरो चीफ आहिनि ऐं उनसां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो मुल्क जो मुमताज़ तजनिगार कॉलमिस्ट ऐं सीनियर सहाफ़ी जनाब मियां ताहिर साहब ऐं असांखे जॉइन कंदो SUP जो सदर जनाब सैयद ज़ैन शाह साहब। ज़ुल्फ़कार गुरामानी साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। कीअं पिया ॾिसो अॼोको ॾींहुं, केतिरो अहम ॾींहुं गुज़रियो आईनी तरमीम जे हवाले सां। मौलाना फज़लुर रहमान ऐं उनजी पार्टी ते इतफ़ाक़ करे वरितो आहे हुकूमत जो जेको मसूदो आहे ऐं मौलाना साहब जूं बि उन में तरमीम थियल शिकूं शामिल आहिनि। PTI जो स्टैंड किथे आहे हींअर, PTI जी पोज़ीशन कहिड़ी आहे, छा PTI भी आईनी मसूदे ते इतफ़ाक़ जी पोज़ीशन में आहे? ॾिसो, ही तहरीक इंसाफ़ जे वफ़्द जो अॻुवाणनि जो मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ातुनि जो सिलसिलो हींअर बि जारी आहे। अॼु तक़रीबन सॼो ॾींहुं सियासी अॻुवाणनि जो मुलाक़ातुनि जे हवाले सां मसरूफ़ ॾींहुं गुज़रियो आहे। ख़ुसूसी कमेटी जो इजलास बि थियो आहे ख़ुर्शीद शाह जी सरबराही में, जंहिंमें मुस्वदो जेको आहे उहो इतफ़ाक़ राय सां मंज़ूर थी चुको, जंहिंखां पोइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन पंजनि मेंबरनि सां ख़िताब बि कयो ऐं उनखां पोइ ॿीहर मौलाना फज़लुर रहमान जे घर आयो। मौलाना फज़लुर रहमान सां बिलावल भुट्टो जी मुलाक़ात थी, ऐवान सदर में बि अहम मुलाक़ात थी आहे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं शहबाज़ शरीफ़ जे विच ते, यानी सदर ऐं वज़ीर आज़म जी मुलाक़ात बि थी आहे आईनी तरमीम जे हवाले सां ई। ऐं उनखां पोइ जेके तहरीक इंसाफ़ जा अॻुवान आहिनि उहे मौलाना फज़लुर रहमान जे घर हींअर मौजूदु आहिनि। हिकु तरफ़ सियासी मुलाक़ातुनि जो जेको इहो सिलसिलो आहे उहो बदस्तूर जारी आहे, हिक ॿिए खे कन्विंस करण जी कोशिशि बि कई पई वञे, जॾहिं त ॿिए तरफ़ जेको मुस्वदो पेश कयो वियो ख़ुर्शीद शाह जी सरबराही में जेको ख़ुसूसी कमेटी जो इजलास हो उनखे इतफ़ाक़ राय सां मंज़ूर कयो वियो आहे। ऐं उनखां पोइ हींअर वफ़ाक़ी काबीना जो इजलास तलब थियो वज़ीर आज़म खे वफ़ाक़ी काबीना जे इजलास जे अंदरि, छो त मुस्वदो जेको आहे ख़ुसूसी कमेटी जे अंदरि इतफ़ाक़ राय सां मंज़ूर थियो आहे ऐं उन इतफ़ाक़ राय जे अंदरि मौलाना फज़लुर रहमान जी पार्टी बि आहे, तहरीक इंसाफ़ बि उते मौजूदु आहे। त वफ़ाक़ी काबीना जे आॾो इहो मामिलो आहे, जंहिंखां पोइ हींअर बि क़ौमी असम्बली ऐं सेनेट जा इजलास जेके आहिनि उहे जारी आहिनि। इन खां अलावा आचर जे ॾींहं ते बि इजलास घुराइण जे हवाले सां जेका तजवीज़ आहे उहा बि मौजूदु रही। तंहिं करे हिकु पासे मुस्वदे ते इतफ़ाक़ थी वियो आहे, पर हाणे सूरत हाल इहा आहे त जेकी अॻुवान आहिनि उहे हींअर बि इन सॼी सूरत हाल ते हिकु ॿियनि सां मुलाक़ातुनि जो जेको सिलसिलो आहे उहे जारी रखियूं पिया अचनि। उनजी हिकिड़ी वजह इहा आहे त वोट जो जेको प्रोसेस आहे उहो अञा रहियल आहे ऐं हर पार्टी के जेके पंहिंजा पंहिंजा तहफ़्ज़ात आहिनि उहे मौजूदु आहिनि। जीअं मौलाना फज़लुर रहमान इतफ़ाक़ बि कयो ऐं गुज़िरियल राति चयो त मुंहिंजी पार्टी जे अॻुवाननि खे धमकियूं पई मिलनि त जेकॾहिं इहो सिलसिलो न रुकियो त पोइ असां मज़ाक़रात जा दर बंदि बि करे सघूं था। इहो साॻियो मौक़िफ़ आहे तहरीक इंसाफ़ जो बि, पर सूरत हाल हाणे इहा आहे त हुकूमत जेको क़ाइल करण जी कोशिशि करे पई त ॿिए पासे अहिड़े क़िस्म जी का बि सूरत हाल यानी गिरफ़्तारियुनि जी सूरत हाल न थींदी। सरदार अख्तर मैंगल जी पार्टी बि इन हवाले सां उनखे बि तहफ़्ज़ात आहिनि। त उनखां पोइ जेका वोटिंग जो जेको अमल आहे उहो असांखे सुभाणे या ॿिए ॾींहं ते ॾिसण में ईंदो। हींअर जेका मुस्वदे जे हवाले सां इतफ़ाक़ आहे उहो नज़र आयो आहे, जॾहिं त ॻाल्हियुनि जो जेको सिलसिलो आहे उहो हींअर ताईं जारी आहे। ऐं ज़ुल्फ़कार इहो ॿुधाइजो त अगरि मौलाना साहब हाणे छाकाणि त इतफ़ाक़ करे वरितो आहे, PTI जेकॾहिं इतफ़ाक़ नथी करे त पोइ बि अव्हां सम्झो पिया त क़ौमी असम्बली ऐं सेनेट में हुकूमत खे अञा वधीक मेंबरनि जी ज़रूरत पवंदी?
ॾिसो, तहरीक इंसाफ़ ते त हुकूमती इतिहाद हिन आइनी तरमीम जे हवाले सां डिपेंड पहिरियों बि न पई करे ऐं उन खां पोइ मौलाना फज़लुर रहमान जो एग्री थियणु हुकूमत जे लाइ काफ़ी पेशरफ़्त हूंदी ऐं उन खां पोइ आर्टिकल 63A खां जो जेको फ़ैसिलो आयो आहे सुप्रीम कोर्ट मां, उन खां पोइ हुकूमत जे लाइ जेके दरवाज़ा आहिनि उहे काफ़ी खुली विया आहिनि, पर जेका सियासी क़यादत आहे उहा इन कोशिश में आहे त इतफ़ाक़ राय सां सभु मसइला हल थियनि, जंहिंमें तहरीक इंसाफ़ बि इन आइनी तरमीम जे अंदरि उन जो बि हिसो हुजे, जंहिं करे ख़ुसूसी जेका कमेटी आहे ख़ुर्शीद शाह जी सरबराही में, उन में तहरीक इंसाफ़ बि मौजूदु रही। हींअर मौलाना फज़लुर रहमान खे इहो टास्क आहे त उहे तहरीक इंसाफ़ खे बि इन सॼे प्रोसेस में शामिल कनि, पर ॿिए तरफ़ तहरीक इंसाफ़ इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त उहे वोट जेको आहे उन में हिसो न वठंदा, वोटिंग में हिसो न वठंदा। हाणे उहे इन सॼे मामले में तरमीम आणनि था ऐं वोटिंग में हिसो वठनि था या नथा वठनि, इहा अलॻि ॻाल्हि हूंदी, पर तहरीक इंसाफ़ इन सॼे प्रोसेस में जेकॾहिं मौलाना फज़लुर रहमान सां एग्री बि करे वई ऐं मुसवदे ते ख़ुसूसी कमेटी जे अंदरि एग्री बि करे वई त उहे वोटिंग वारे अमल ते शायदि एग्री न कनि या वोट न कनि। इहो स्टैंड आहे हींअर ताईं तहरीक इंसाफ़ जो। जॾहिं त तहरीक इंसाफ़ ऐं मौलाना फज़लुर रहमान जे विच ते जेका सूरत हाल आहे त हींअर मुसवदो जेको मंज़ूर थियो आहे, उन मुसवदे जे अंदरि चीफ जस्टिस जी जेका तक़रुरी आहे उहा तक़रुरी पार्लियामेंटेरियंस बि उन में शामिल हूंदा, जुडिशल कमीशन बि उन में शामिल हूंदी ऐं टे जेके सीनियर तरीन जज आहिनि उन्हनि जो पैनल जुड़ंदो ऐं उन मंझां चीफ जस्टिस जी मुक़ररी थींदी, आइनी बेंच जी तश्कील थींदी। त हीअ जेका सूरत हाल आहे, इहा सूरत हाल तहरीक इंसाफ़ जे उन बयाने सां त हर सूरत में चीफ जस्टिस मंसूर अली शाह खे हुजणु घुरिजे, उन में इहा जेका शिक आहे उहा रुकावट पैदा करे सघे थी, छो त जेको चीफ जस्टिस जी मुक़ररी जो मामिलो आहे उहो हाणे पार्लियामानी कमेटी या जेका जंहिंमें जुडिशल कमीशन जेका आहे उहा शामिल आहे, त इन मामले ते तहरीक इंसाफ़ जो एग्री करणु इहो इन हवाले सां मौलाना फज़लुर रहमान खे हींअर कोशिशूं जेके आहिनि उहे नज़र अचनि पियूं त उहो क़ाइल करे सघे तहरीक इंसाफ़ खे, पर तहरीक इंसाफ़ जो पंहिंजो इहो मौक़िफ़ आहे त उहे वोटिंग में हिसो न वठंदा। अच्छा ज़ुल्फ़िकार, इहो ॿुधाइजो त किथे कहिड़ियूं कहिड़ियूं भला तब्दीलियूं आइनी मसइले में हाणे कहिड़ियूं कहिड़ियुनि शिकनि ते इतफ़ाक़ कयो वियो आहे, उहो हुन जो हिसो हूंदियूं, कहिड़ियूं कहिड़ियूं शिकूं जेके उन्हनि में विदड्रा कयूं वयूं आहिनि, ऐं छा हाणे आइनी अदालतुनि वारो मामिलो त ख़तमु थी वियो ऐं अवां सम्झो पिया त चीफ जस्टिस जी मुक़ररी वारो मामिलो बि अवां चयो त उन ते तरीक़ेकार ते बि आहे, त ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं तब्दीलियूं उन आइनी मसइले में कयूं अथनि, कहिड़ियूं नयूं शिकूं आइनी मसइले में विझियूं वियूं? ॾिसो, बुनियादी तौर ते त जेको पहिरियों मुसवदो हो उन में त 54 तरमीमूं हुयूं ऐं 54 खे घटाए करे हींअर 24 तरमीमूं जेके आहिनि उन्हनि ते मुसवदे खे आंदो वियो आहे। मौलाना फज़लुर रहमान जो मुसवदो ख़ासि तौर ते पीपुल्स पार्टी बि पंहिंजे मुसवदे जे अंदरि तरमीम कई आहे त 54 खां 24 ताईं, ऐं उन खां पोइ पीपुल्स पार्टी आइनी अदालत जे हवाले सां जेको उन्हनि जो मौक़िफ़ हो उन में बि उहे पोइते हटिया आहिनि। मुस्लिम लीग नवाज़ बि आइनी अदालत वारे मामले ते पोइते हटी वई आहे ऐं आइनी बेंच जी जेका तश्कील आहे उन आइनी बेंच जी तश्कील जे हवाले सां एग्री कयो वियो आहे। ऐं इन हवाले सां हिकिड़ी तरमीम या हिकिड़ो जेको मौक़िफ़ हो इहो हो त जेके सुप्रीम कोर्ट जे अंदरि सीनियर तरीन 5 जज आहिनि उन्हनि खे आइनी बेंच में रखियो वञे, त ॿिए पासे इहो बहस बि मौजूदु हुयो त जेकॾहिं सीनियर तरीन जज जेके सुप्रीम कोर्ट जा उहे आइनी बेंच में हूंदा त बाक़ी जेके मामला हूंदा उहे जूनियर जजनि जे, जेतोणीकि सुप्रीम कोर्ट आहे कंहिंखे सीनियर या जूनियर चवणु ॾुखियो हूंदो आहे, पर इन हवाले सां मौक़िफ़ ज़रूरु मौजूदु हो त 5 जा 5 ई जज आइनी बेंच तश्कील ॾियण जे हवाले सां इहो मुमकिन कोन्हे। ॿियो मामिलो इहो हो त मौलाना फज़लुर रहमान हींअर बि जंहिं हवाले सां बिलावल भुट्टो या मुस्लिम लीग नवाज़ खे या शहबाज़ शरीफ़ या आसिफ ज़रदारी नवाज़ शरीफ़ खे क़ाइल करण जी कोशिशि करे पियो, त इहो उन्हनि जो पंहिंजो ई मौक़िफ़ आहे त आइनी बेंच तश्कील थिए ऐं उनखां पोइ पार्लियामेंट जी कमेटी हुजे जेका जुडिशल कमीशन यानी जजनि जी तक़रुरी जो जेको मामिलो आहे उहो उन जे तरीक़ेकार ते एग्री बि कयो आहे मौलाना फज़लुर रहमान जे नुक़्ते ते ई त 3 जेके जज आहिनि उन्हनि मां हिकिड़ो जज जेका आहे उनखे चीफ जस्टिस मुक़ररु कयो वञे।
पर मौलाना फज़लुर रहमान इहा ॻाल्हि रखे पियो त इन ते जेको अमल आहे उहो बाद में कयो वञे, यानी हिन भेरे जस्टिस मंसूर अली शाह खे यानी सीनियर जज वारो जेको तरीक़ो आहे पुराणो उनखे रखियो वञे जेको हींअर बि मौजूदु आहे, त उन खां पोइ इन तरमीम अचण खां पोइ उन ते अमल जेको आहे उहो जस्टिस मंसूर अली शाह खां पोइ कयो वञे। ऐं इन सूरत हाल ते हाणे ॾिसिजे त बिलावल भुट्टो या ॿियूं पार्टियूं अमल कनि थियूं या नथियूं कनि, छो जो जेकॾहिं आइन में तरमीम थी वई त जजिस जी जेका सीनियर तरीन टे जज आहिनि उन्हनि मां हिकिड़े खे चीफ जस्टिस मुक़ररु कयो वेंदो, त ॿिए तरफ़ इहो मौक़िफ़ अचे पियो तहरीक इंसाफ़ जे अंदरि या ॿिए पासे त इन जो इहो मक़सदु थियो त जस्टिस मंसूर अली शाह जेको आहे उनजो नोटिफिकेशन निकिरी न सघंदो ऐं जस्टिस मुनीब बि शायदि हुकूमत जे गुड बुक्स में न हुजे। त इहा जेका सूरत हाल आहे, ॿिए पासे वकीलनि जी जेका तहरीक आहे या वकीलनि जो जेको रद्द अमल आहे उहो बि हींअर खां ई ॾिसण में अचे पियो त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का सूरत हाल थी त पोइ जेके वुकला बार एसोसिएशन्स आहिनि उहे पंहिंजो रद्द अमल ॾींदियूं। त इन सूरत हाल जे हवाले सां मुख़्तलिफ़ तजवीज़ूं जेके आहिनि उहे हिन मुसवदे जे अंदरि आहिनि ऐं उन ते जेकॾहिं आइनी तरमीम थी वई त उन खां पोइ अञा तव्हां ॾिसंदव त उन जे अंदरि जेको बहस आहे उन जी गुंजाइश तव्हांखे वधीक नज़र ईंदी। अच्छा ज़ुल्फ़िकार, इहो ॿुधाइजो त गुज़िरियल ॾींहुं बैरिस्टर गोहर इहा दावा कई हुई त हुकूमत जा मेंबर ऐं हुन नंबर बि ॿुधायो त एतिरा नंबर आहिनि जेके हुकूमत जा ख़ुदि जा मेंबर आहिनि आइनी तरमीम जे हक़ में वोट न ॾींदा। अवां वटि छा इनसाइड आहे, छा हुकूमत जे अंदरि बि ख़ुदि इहो ॾार मौजूदु आहे, इहो सुवालु मौजूदु आहे त हुतां बि का बग़ावत थी सघे थी पई कि मेंबर आहिनि जेके इन मामले खां पंहिंजे पाण खे अलॻि रखनि? मौलाना फज़लुर रहमान गुज़िरियल ॾींहुं कराची में बिलावल भुट्टो सां गॾु आइनी मुसवदे ते इतफ़ाक़ कयो ऐं उन खां पोइ राति हिते इस्लामाबाद में मौलाना फज़लुर रहमान जो जी पार्टी जेका आहे उनजो इहो चवणो त उन्हनि जा जेके समूरा मेंबर आहिनि सभिनी मेंबरनि सां राब्तो आहे, हिकिड़े मेंबर सां राब्तो न पियो थिए। ऐं इन खां पोइ मौलाना फज़लुर रहमान पाण जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस करण आयो त उन चयो त मुंहिंजा जेके मेंबर आहिनि उन्हनि खे सख़्तु दबाव में आंदो पियो वञे, हिकिड़े मेंबर जी फैमिली संदसि घर मौजूदु आहे, उहो मेंबर जेका आहे उनखे यानी कि हिकु हवाले सां त उहो राब्ते में न आहे। त इन क़िस्म जी जेका सूरत हाल आहे उहा बि नज़र अचे पई। पर बैरिस्टर गौहर जेका ॻाल्हि कई हुई, बैरिस्टर गौहर जो इहो चवणो हो त जेके हुकूमत जा 5 मेंबर आहिनि 7 मेंबर उहे इन ते हिमायती न कंदा, यानी बैरिस्टर गौहर चए पियो त उन्हनि वटि इंफॉर्मेशन आहे ऐं पकी इंफॉर्मेशन आहे त उन्हनि जा 5 मेंबर जेके उन्हनि खे वोट न कंदा। हाणे इहो ॾिसिजे त जेका सूरत हाल पैदा थिए पई, पर ॿिए पासे तव्हां ॾिसो न हींअर बि जॾहिं ॻाल्हायूं था त इलेक्शन कमीशन जे अंदरि इहो मामिलो हले पियो ऐं इलेक्शन कमीशन मां इहा ख़बर अचे पई त जेके मख़सूस सीटुनि जो जेको मामिलो आहे थी सघे थो त स्पीकर जे ख़त ते अमल कयो वञे ऐं जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का सूरत हाल पैदा थिए थी त पोइ त हुकूमती इताद खे वोटनि जी शायदि एतिरी ज़रूरत न पए, छो जो उन्हनि खे वोट मिली वेंदा, मख़सूस सीटूं जेके आहिनि उहे उन्हनि खे वापसि मिली वेंदियूं। त खोड़ सारा मामला आहिनि जेके अञा पेंडिंग में आहिनि, हर क्लास में नई कहाणी डेवलप थिए थी त जेकॾहिं मख़सूस सीटूं इलेक्शन कमीशन हुकूमती इताद खे ॾेई छॾे थी त पोइ सुप्रीम कोर्ट ऐं इलेक्शन कमीशन जे विच ते तोहिन अदालत जा मामला थींदा या हुकूमत पंहिंजो कमु अॻिते वधाए वेंदी। त इहे क़िस्म जा ऐं उन खां पोइ 63A वारो जेको मामिलो आहे उहो दरवाज़ो बि हुकूमत जे लाइ खुली वियो आहे त तहरीक इंसाफ़ जा या मुख़ालिफ़ धुर जा केतिरा वधीक मेंबर हूंदा जेके हुकूमत सां राब्ते में हूंदा, इहा बैरिस्टर गौहर खे बि त यकीन आहे न त उन्हनि जा मेंबर केतिरा हुकूमत सां राब्ते में आहिनि। तंहिं करे सूरत हाल अञा मौजूदु आहे, इनखे ॾिसणो पवंदो। अञा वॾी महिरबानी ज़ुल्फ़िकार गुरामणी। तफ़सीली तौर ते अॼु जेको सॼो ॾींहुं आइनी तरमीम जे हवाले सां अहम ॾींहुं गुज़रियो उन ते पंहिंजो तर्जु बि ॾेई रहिया ऐं इनसाइट बि ॾेई रहिया। प्रोग्राम अॻिते वधूं था पिया। मियां ताहिर साहब असांखे जॉइन कयो आहे, पाण सीनियर सहाफ़ी आहिनि, तजर्बेकार आहिनि, कॉलमिस्ट आहिनि। मियां साहब प्रोग्राम में खुश आमदीद सर। जी जनाब। मियां साहब क्या अब ये अक्स किया जाए कि हुकूमत के लिए सफ़र बहुत आसान हो गया है, मंजिल करीब? जी बिल्कुल, ये बहुत बड़ी बुलंद चोटी थी जो अब सर होने जा रही है। इसमें हुकूमत ने आज कुछ ना कुछ मार्का मार ही लिया है, तो अब देखते हैं कि ये फाइनल शक्ल कब इख्तियार करता है। कल या परसों में हो जाए तो उम्मीद तो यही की जा रही है, अब कोई और बड़ी रुकावट ना आ गई तो ये अब पहला मरहला इनका अबूर होने जा रहा है। पहला मरहला में जो बड़ी चोटी है वो अबूर होने जा रही है। अभी एक और मरहला अभी आगे होगा, लेकिन वो बात की बात है। तो आपके पास क्या इनसाइड है मियाँ साहब, क्या इस तमाम तर जो हर घंटे के बाद एक सूरत हाल तब्दील हो रही है,
अब भी आप समझ रहे हैं कि पीटीआई के पास ये ऑप्शन मौजूद है कि वो इस पर इत्फाक कर ले, या हुकूमत की कोशिशें क्या कामयाब हो सकती हैं कि पीटीआई को भी इस एक्टिविटी में, इस अमल में शामिल किया जाए? देखें, पीटीआई तो इसमें मुझे नहीं शामिल होती नजर आ रही। पीटीआई वहां से वोट दे के जो खसूसी कमेटी का इजलास था उसमें वोट दे के बाहर आके मुकर चुकी है, और हल्की हल्की इनकार जो है वो सामने आना शुरू हो गया। और अब जो एक्चुअली होगा वो कल अगर इमरान खान से उनकी मुलाकात करवा दी जाती है तो उसमें आ जाएगा। पीटीआई का वोट मुझे तो इसको मिलता हुआ है, आईनी तरामीम को मिलता हुआ नजर नहीं आ रहा। वो कोई ना कोई तरीके से बहाना ढूंढेंगे, कुछ करेंगे, क्योंकि आमिर जो हैं इनके मुल्तान से जी जो इसमें मेंबर भी थे, उन्होंने बाहर आके कहा जी कि देखें आमिर डोगर जो हैं, उन्होंने कहा कि हमें नहीं पता, इसमें तो बड़ा अभी कुछ छुपा हुआ है, हमें शक है कि इसकी आड़ में इन्होंने कुछ छुपा के रखा हुआ है। तो भाई आप ये बात तो कहें ना कि आपने जो मुसव्वदा हमारे सामने था उसे वो हमें कबूल है, ये कहने की बजाय उन्होंने कहा कि नहीं, हालांकि वोट दे के आए। तो ये उनका ज्यादा चांसेस यही हैं क्योंकि उनके पास इख्तियार नहीं है किसी के पास। वो आमिर डोगर हों, वो उमर अयूब हों या गौर बैरिस्टर गौहर हों, उनके पास किसी के पास कोई इख्तियार नहीं है। और वो बातें कर सकते हैं, वो पढ़ा पढ़ाया हुआ सबक बोल सकते हैं, लेकिन फैसला जो है वो इमरान खान नहीं करना है। और इमरान खान कभी भी इस हुकूमत का साथ नहीं देंगे, वो चाहे जैसा भी काम हो, कोई जितना भी अच्छा काम हो या बुरा काम हो, ये उसका साथ बिल्कुल नहीं देंगे। तो मेरा जो जाती ख्याल है कि पीटीआई का वोट नहीं पड़ने वाला। हाँ, मौलाना का राजी होना बहुत अहम है और इनकी जरूरत भी मौलाना को राजी करना ही थी। अदरवाइज तो इनके पास पहले ही लोग इन्होंने को अरेंज कर रखे थे। सर बिल्कुल लास्ट में मियाँ साहब ये बताइएगा कि ये जो बैरिस्टर गौहर साहब दावा कर रहे हैं कि हुकूमत के पास अपने मेंबरान मुकम्मल नहीं है और वहाँ से बगात हो सकती है, आपको क्या इंसाइड है? क्या वाकई में शहबाज शरीफ की हुकूमत से खुद उनके मेंबर जो है वो नाखुश हैं? ये एक सियासी बयान होता है, अपोजिशन वाले अपने बयान जारी करते हैं हुकूमत के खिलाफ, हुकूमत जो अपोजिशन को रगड़ा लगाती है। अदरवाइज हुकूमत शहबाज शरीफ की थोड़ी है, जिनकी है वो उन्होंने सबको इंटैक्ट रखा हुआ है। उनके असर से और उनके हाथों से दूर कौन जा सकता है? हाँ, ये जरूर है कि अगर कोई अपोजिशन में है तो उसके पास तो एक जायज जस्टिफिकेशन है दूर जाने की, और उसको लाने अपने करीब लाने के लिए ज्यादा मुश्किल होती है। लेकिन जो हुकूमत में है वो कैसे दूर जा सकता है? उसका दूर जाना तो मुझे मौजूदा हालात में तो नामुमकिन नजर आता है। तो इसलिए वो एक महज बयान है, अदरवाइज कुछ नहीं। बहुत शुक्रिया मियाँ ताहिर साहब। हाँ, एक अहम मामले ते ॻाल्हायूं पिया। उहो मामिलो इहो आहे त सिंधु दरिया ते हिकु दफ़ो ॿीहर कब्ज़े जी काह कई पई वञे ऐं इम्कानी तौर ते सिंधु दरिया मां 6 कैनालनि जो मनसूबो ॾियो वियो आहे। उहे 6 कैनाल जॾहिं सिंधु दरिया मां निकिरंदा त सिंधु में त हुअं ई पाणी जी खोट आहे, सिंधु पंहिंजी मंज़िल ते पुॼे ई कोन थो पियो। सिंध जी मंज़िल त समुंड आहे ऐं सिंधु दरिया जे उन्हनि बदनसीब दरियाउनि में आहे जेको पंहिंजी मंज़िल नथो माणे। उन जे बावजूदि अगरि जेकॾहिं हिन मां 6 कैनाल कढिया वेंदा ऐं त पोइ बाक़ी सिंध जे लाइ त यकीनन इहा न सिर्फ़ु ख़तरे जी घंटी आहे बल्कि सिंधु जेको सिंध जी बका जो ज़ामिन आहे। जेकॾहिं सिंधु ते कब्ज़ो कयो वियो त पोइ सिंध सुकंदी ऐं पोइ सिंध जी बका जेका आहे उहा ख़तरे हेठि हूंदी। हाणे हीउ मामिलो आहे छा? सिंध हुकूमत 17 सालनि खां सिंध ते हुकुमरानी पई करे, हींअर त वफ़ाक़ हुकूमत जी जेको स्ट्रक्चर आहे उहो त पीपल्स पार्टी खां सिवा वफ़ाक़ हिकिड़ो क़दम बि अॻिते नथो रखी सघे। त उनजे बावजूदि जेकॾहिं हीउ 6 कैनालनि जो मनसूबो आहे त पोइ सिंध जा माण्हू पीपल्स पार्टी ॾे बि ॾिसंदा, बल्कि उनखां वधीक क़ौम परस्तनि सुॼाग धुरियुनि ॾे ॾिसंदा। त उहे हिन मामले खे कीअं पिया ॾिसनि। ऐं इन हवाले सां अॼु हिकु अहम रैली निकिती आहे। SUP उनखे लीड पई करे, GDA जी अहम इतिहादी आहे। SUP जी मेज़बानी हेठि कराची खां ठटे ताईं हीअ रैली निकिती आहे। सुभाणे हिन जी मंज़िल वधीन हूंदी। हिन रैली बाबति बि ॻाल्हायूं पिया ऐं सिंधु दरिया ते इम्कानी तौर ते कब्ज़े बाबति बि ॻाल्हाईंदासीं। सैयद ज़ैन शाह साहब असां सां गॾु मौजूदु आहे, पाण SUP जा सदर आहिनि। शाह साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। महिरबानी असद। शाह साहब, कीअं पिया ॾिसो हीउ मामिलो आहे छा इहो फ़क़ति मीडिया में ऐं फ़क़ति सोशल मीडिया ते आहे, या हक़ीक़त में बि इन तरह जो को मनसूबो जोड़ियो पियो वञे जंहिंमें 6 कैनाल ॿुधाया पिया वञनि?
त सिंधु दरिया मां कढण जी प्लानिंग पई कई वञे? सर हाणे इन जे लाइ तयारी 2 सालनि जी तयारी आहे जी ऐं उहो मरहलेवार थींदो आयो आहे। जेॾी महिल PTI जी गवर्नमेंट डिज़ोल्व कई ऐं उन जा कहिड़ा सबब हुजनि उन खां पोइ सिंध असेंबली एग्जीक्यूटिव पावर सरेंडर करणु, 2 SIFC खे पंहिंजे कानून जो हिसो करणु, जेको 2 जून 2023 ते पीपुल्स पार्टी ऐं नून लीग ऐं हुनजे इतादियुनि अमेंडमेंट आंदी, उन करे उनखे लीगलाइज़ कयो अथनि। इहो तॾहिं जो आहे उनजो SIFC नए दौर जी उहा 1 यूनिट आहे जंहिंमें सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत जो स्ट्रक्चर, मौजूदा आइन जो स्ट्रक्चर मटिजे पियो। फ़ौज जी शराकत थी थिए पावर्स में, न सिर्फ़ु पावर्स पर सुप्रीमेसी थिए थी, उहा SIFC में COS वेहंदो ऐं हेठि प्राइम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर्स ऐं डेवलपमेंट जा प्रोजेक्ट। हाणे अॻे तहफ़ुज़ जो हिकिड़ो हुनजो हो इख्तियार, अॻे हुननि ते ज़िमेदारी हुई आर्मी ते या ॿियनि ते रुगो तहफ़ुज़ करणु मुल्क जो ऐं सरहदूं करणु, पर हाणे इकनॉमिक पॉलिसी ऐं डेवलपमेंट पॉलिसी ऐं नेचुरल रिसोर्सिस जो कंट्रोल, पाणीअ जो कंट्रोल ऐं लातादाद ज़राअत जो, इहे सभु हिकिड़ो फ़ैसिलो थियो आहे उहो SIFC में। वरी जेको ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले सां SIFC जो हिकिड़ो हिसो आहे, उन में जेका थी आहे उहा निजी पीपुल्स पार्टी जे सदर आसिफ ज़रदारीअ धोखो कयो आहे ऐं धारी दलाली कंदे ऐं सिंध खे नुक़सानु पहुचायो आहे। छो त केयरटेकर गवर्नमेंट में जी इरिगेशन जो मिनिस्टर हुजे ईश्वरलाल, जी या असांजो बाकर मक़बूल हुजे चीफ मिनिस्टर, या असांजो यूनिस दागा हुजे मिनिस्टर फाइनेंस, जी टिनी वटि इहो आयो, टिनी मुखालफ़त कई पाणी ॾियण जी। जी चोथूं आरिफ अलवी हो, उन मुखालफ़त कई, पर हिन छातीअ ते हथु हणी ऐं 8 जुलाई ते गैर आइनी कदम खणंदी, यानी हीउ जेको थिए पियो फ़ैसिलो अक्सरत ते राय सां कोन पियो थिए, गैर आइनी तरीक़े सां 3 जनरलनि सां वेही, इंटीरियर मिनिस्टर सां वेही पाण फ़ैसिलो कयो अथसि त ही कया वञनि, इन लाइ फंड्स ॾिना वेंदा, कैनाल ठाहिया वञनि 6। असीं सम्झूं पिया त मौजूदा कमांड एरिया जो जंहिंजो 100 MAF पाणी आहे पाकिस्तान जे एग्ज़िस्टिंग सिस्टम में उहो घटि आहे, मजमूई तौर ते 114 MAF इंडस रिवर सिस्टम में आहे, उन में असां वटि बचत न आहे पर शॉर्टफॉल आहे 6 MAF जो, मिलियन एकड़ फुट जो, जेको वञी पूरो थींदो दयामीर बादशाह डैम मां। हाणे इहो सॼो जेको थियणो आहे उहो छुटो, हींअर मौजूदा जेको 1/3 ऑफ पाणी सिंध जो आहे 48 मिलियन एकड़ फुट जेको असांखे हिसो मिलणु घुरिजे, जंहिंमें शॉर्टफॉल आहे असांखे नथा ॾियनि, इहो हिकिड़ो अलॻि चैप्टर आहे। पर उन मां बि असां वटि 36 लख एकड़ नई चोलिस्तान ऐं ग्रेटर थल कैनाल ते आबाद थींदी ऐं 3 सालनि में उहा बराज ठहंदा, कैनाल ठहंदा ऐं 5 सालनि में उहा सॼी आबाद थी वेंदी, जेका हींअर पंपिंग स्कीम ते हलंदी, उहो नहरी सिस्टम ते हलंदी। हाणे इहो प्रोजेक्ट वरी ज़रदारीअ त अचो मुंहुं कयो, पर वरी एहसन इक़बाल जेको PMLN जो आहे, उन वरी CDWP जी मीटिंग जेका CCI मां मंज़ूरी कोन थियो आहे, उनजी नाजाइज़ नमूने सां करे उनजी 2 रुपयनि जी पिया ही डेवलपमेंट जा फंड्स बि रिलीज़ करे छॾियूं चोलिस्तान कैनाल लाइ। हाणे उते बैराज ठाहींदा 42 फुट, बैराज को कोन हूंदो, 42 फुट वॾो पाणी स्टोर थींदो ऐं डैम ठहंदो। हाणे ऐं 36 लख एकड़ जॾहिं आबाद थींदो त सम्झो पिया त सिंध जी 36 लख एकड़ खां मथे ज़मीन जेका मौजूदा आबाद थींदड़ आहे कैनाल सिस्टम मां, कमांड एरिया मां, उहा ख़तम थींदी। एॾो वॾो सिंध दुश्मन फ़ैसिलो कयो आहे आसिफ ज़रदारी पाकिस्तान पीपुल्स पार्टी। वरी पंहिंजा हिकिड़ो मर्द हिकिड़ो माई टीवीअ ते विहारे था छॾीनि, जेके चवनि था असीं इहो कोन था चाहियूं। बाबा कोन था चाहियूं त या हुनखे गले मां वठी लायो या पार्टीअ जी मीटिंग सदाए। बिल्कुलु शाह साहब, हाणे छाकाणि त पाणी प्योरली सब्जेक्टिव CCI जो आहे, CCI खे फ़ैसिलो करिणो आहे। इरसा ख़ुदि इरसा जे हवाले सां अगरि को फ़ैसिलो करिणो आहे, उनखे टोड़ण जो मामिलो त बि CCI सां थिए थो ऐं CCI जो इजलास
त सदियनि में थिए थो पियो जेका आइनी उनजी रिक्वायरमेंट आहे त 90 ॾींहं में थींदी पर उहो त थिए कोन पियो। ऐं शाह साहब हाणे इहो ॿुधाए जो जेका मंज़रकशी कई आहे उहा त ॾाढी ख़ौफ़नाक आहे ऐं उहा त हर सूरत में मज़ामत जोगी बि आहे ऐं उहा मंज़ूर कोन्हे। हाँ एक तरफ़ तो इन तरह जा फैसला पिया थियनि, ॿिए पासे असां जेके सुॼाण धुरियूं आहिनि कॉमप्रस पार्टियूं आहिनि उहे छा पियूं कनि, उन्हनि जी हिकमत अमली कहिड़ी हूंदी इन मामले ते? सर कॉमप्रस पार्टियूं बि पंहिंजे लेवल ते के अनाउंसमेंट कयूं था न, ऐं सॼा पियो मुख़्तलिफ़ पार्टियुनि ने पंहिंजा अनाउंसमेंट एतिजाज कया आहिनि, उहो ख़ुशाईंदा आहे। पर ॿियो जेको मामिलो आहे उहो आहे आइनी 26 तरमीम जेका इनखे सॼे खे लीगल कंदी, यानी CCI जो इदारो मफ़लूज थी वेंदो अमलन, ही पाणीअ जा फैसला सभु उन ॾींहुं हलिया वेंदा ऐं उन ते कानून साज़ी पई थिए, सुप्रीमेसी पई थींदी वञे त किथे बि कोर्ट में चैलेंज न करे सघिबो जेके ही डेवलपमेंट प्रोजेक्ट फेडरल गवर्नमेंट ठाहींदी ऐं SIAC जी कमेटी ठाहींदी। उन करे सम्झूं पिया त पाकिस्तान जे बुनियादी फेडरेशन जेको पाकिस्तान फेडरेशन आहे, सिंध, पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान जा फेडरेटिंग यूनिट आहिनि, उन्हनि जे सॼे सिस्टम खे जेको फेडरल सिस्टम आहे उनखे बाईपास करे ऐं पाणीअ जो दाड़ो आइनी तौर ते पियो थींदो वञे, उहो जेको ॿिया पिया कनि कंट्रोल, ऐं इहो जेको कॉन्स्टिट्यूशनल मार्शल लॉ थी लॻे, यानी जंहिंमें आर्मी जो रोल सुप्रीमेसी हूंदी, इहा थी लॻे ऐं उन्हनि खे कोर्ट में चैलेंज न थी सघंदो। उन करे ए बुनियादी हक़ था वञनि, सुभाणे असीं एहतिजाज कोन करे सघंदासीं, किथे ॻाल्हाए न सघंदासीं किथे। उन करे हिकिड़ो पासो इहो आहे। ॿियो नेशनलिस्ट एहतिजाजनि शुरू कया आहिनि, असां मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि जे खे गॾे 10 जमायतुनि ते, जंहिं मज़हबी जमायतूं बि आहिनि, मर्कज़ परस्त जमायतूं बि आहिनि, नेशनलिस्ट जमायतूं बि आहिनि, उन्हनि खे कयो आहे इंशाअल्लाह ॿियनि खे बि असीं हिमायत ई कंदासूं। उन्हनि जो जेको बि एहतिजाज करे थो उन्हनि सां असांजी इख़लाक़ी हिमायत आहे। जेकॾहिं किथे किथे को कारगर पाणीअ सिलसिले में थींदो त असीं भरपूर हिमायत कंदासूं। ॿ मीडिया खे गुज़ारिश सिर्फ़ हिन इशू खे फोकस रखनि, हर हिकु MNA MPA खां इहो पुछनि बाबा ताईं छहनि कैनालनि जा मुखालिफ़ आयो या न आयो, सेनेटरनि खां पुछनि, हिकु इहो ॻाल्हि कनि त असीं असांजी इहो तावन थी पवंदो त असीं सोसाइटीअ में पब्लिक में था वञूं। तव्हां जेकॾहिं हिन खां पुछंदा इंशाअल्लाह पाण गॾिजी सची तमामु जेको आहे उन्हनि खे सॼो चेंज आणींदो, हिन स्कीम खे नाकाम कंदो ऐं सिंधु नदीअ खे बचाए ऐं वाहींदो। महिरबानी, वॾी महिरबानी शाह साहब, अवां ॾाढो तफ़सीली तौर ते पंहिंजो पार्टी जो ऐं सिंधी सुॼाग धोरण जो मौक़िफ़ ॾेई रहिया हो। अवां जो इहो चवणु आहे त पीपल्स पार्टी हिन हवाले सां पंहिंजो पोज़ीशन बि वाज़े करे, ऐं जेको कुझु थिए पियो पीपल्स पार्टी जी मर्ज़ी सां थिए पियो। पीपल्स पार्टी खे पोज़ीशन वाज़े करणी पवंदी त उहे 6 कैनाल जेके सिंधु दरिया में निकिरंदा उनजी हामी आहे या उनजी मुखालफ़त पई करे। हाणे पीपल्स पार्टी जो हिन हवाले सां कहिड़ो मौक़िफ़ आहे, पीपल्स पार्टी कहिड़ो मौक़िफ़ हेॾी त वक़्तु ॿुधाईंदो। हिते प्रोग्राम जो वक़्तु ॾियणी थो पहुचे। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।